किथां आया आहियो? छा आहे? कंहिं में कमु आहे? यार मां केवल उदासी टीवी चैनल तां आयो आहियां। अच्छा, केवलराम तव्हां आहियो? जी जी मां ई अच्छा, आहियां। अच्छा। साला खुश आहियो दौर आहियो। असां त तव्हांखे सुञाणंदो ई कोन, असांखे ख़बर न हुई त केवलराम उदासी तव्हां आहियो। हाणे सुञाणे वरितो। हा हाणे त सुञाणियो तव्हां। यार लख लख इज़तूं, लख लख कुर्ब तव्हांजा, जेको तव्हां असां खां जेको सभु कुर्ब भरिया कदम खणी हिते आया आहियो। तव्हांजा तव्हां जी महिरबानी, असांजे लाइ थोरो टाइम कढियो। अॼुकल्ह दुनिया में टाइम आहे ई कोन्हे। न साईं, केरु कंहिंखे मिलण लाइ तयारु न आहे। बिल्कुलु तमामु सुठो टाइम हले पियो। महांगाई जो दौरु आहे। ग़रीब आहे जेको ग़रीब पियो थींदो वञे, अमीर अमीर पियो थींदो वञे। हा साईं, बेशक इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे। ग़रीब जेको आहे सो सुधरण जी कोशिशि करे थो, मगर ग़रीब जेको आहे सो पंहिंजी सीढ़ी पार करण जी कोशिशि करे थो, मगर नथो चढ़ी सघे सीढ़ी। पार नथो करे सघे। नई मौजूद ते ॻाल्हाईंदासीं त अमीर आहे जी, उहो ॾींहों ॾींहुं अमीर थींदो पियो वञे। जी आओ। ऐं ग़रीब आहे ॾींहों ॾींहुं ग़रीब थींदो पियो वञे। उन हा, छा इहो कारण आहे? तव्हां डॉक्टर साहिबु आहियो ऐं अव्हांजो ग़रीबनि सां बि वास्तो आहे, अमीरनि सां बि वास्तो आहे, हर तबके सां थोरो घणो वास्तो आहे। बेशक साईं, तव्हांजो इहो क्वेश्चन सही आहे, बिल्कुलु 100% करेक्ट क्वेश्चन आहे तव्हांजो। असल में ॻाल्हि इहो आहे महांगाई जो दौरु। महांगाई, हर शइ महांगाई। हाणे ॾिसो न, पेट्रोल हींअर घणे लीटर मिले पियो? जी जी बिल्कुलु। अॼुकल्ह त उहो मोबाइल में बि माण्हू छॾे ॾिना आहिनि, एतिरो त महांगो थी वियो आहे। मोबाइल छॾींदो न, अॻे सस्ताई हुई त हर माण्हू ॿकरियुनि जे धराड़ वटि बि मोबाइल हूंदो हो। ठीकु आहे। ऐं हाणे तव्हां जहिड़े तहिड़े अमीर वटि बि माना जेको आहे मोबाइल घणे भाङे के विले भाङे ते जेको आहे ॾिसंदो, छो त महांगाई वधी वई आहे ॾींहों ॾींहुं। साईं अॻे माण्हू 24 कलाक फेसबुक ते टंगियो पियो हूंदो हो। हा। ऐं बसि यूट्यूब नेट बसर असांखे खपे। हाणे जी पंहिंजो बैलेंस पंहिंजो बराबरि थी वियो आहे, वधी वियो आहे। उन ॾींहं खां पोइ माण्हू नेट हलाइण छॾे 100 ते साईं 25 रुपया जेके वञनि पिया त ज़ाहिर महांगाई आहे न। महांगाई में इंसान छा थो करे सघे? न घर जी पूरी करे सघे थो, न पंहिंजो ख़र्च जेको आहे सो अफोर्ड करे सघे थो। हा न, पोइ हुनजो को तरीक़ो को हल पोइ कीअं महांगाई खे घटि कजे? इन जो तरीक़ो इहो ई आहे त महांगाई जेको आहे सो जेके शयूं महांगियूं थींदी वञनि पियूं न, उनखे जेको आहे सो पाण जेको आहे सो तव्हां कॾहिं मीटिंग करियो, जेको आहे सो इमरान खान सां हली मिलूं, जेको आहे सो हुते वॾी वॾी मीटिंगूं थींदियूं आहिनि। ठीकु आहे, वॾी वॾी मीटिंगूं थींदियूं आहिनि। पोइ उन में इन मौज़ू ते ॻाल्हि कजे त हू पाण जेको आहे सो उनखे ख़बर पवंदी अथव कि ग़रीब कुझु कोन थो करे सघे। अमीर ॾींहों ॾींहुं अमीर थींदो वञे पियो, ग़रीब कुझु कोन थो करे सघे। न इमरान खान वटि कीअं वञिजे? पाण वञूं या आवाम सां गॾु करियूं या आवाम जे ज़रिए पाण पुॼी सघूं था। हू डायरेक्टली पाण खे जेको आहे सो माना उन लाइ पाण खे आवाम गॾु करणी पवंदी। जी आओ। छा मिसाल जी ॻाल्हि इहा आहे त हाणे जॻह ते चढ़ण लाइ पाण खे सीढ़ी खपे, पंहिंजी सीढ़ी आवाम आहे। पर साईं आवाम खे गॾु करे सघूं था पाण? जी हा, बिल्कुलु थी सघे थी। आवाम छो नथी थी सघे? जेकॾहिं एतिरी महांगाई आहे त बिल्कुलु आवाम गॾु थी सघे थी न। साईं आवाम त उहो ॿुधो आहे न त हिकिड़ो पंहिंजो को हो बादशाह हो जंहिं हिकिड़ी सीढ़ी ठाराई, पहिरीं मुफ़्त में ठाराई, उन खां पोइ माण्हुनि खां जीअं ॿ रुपया ॾियो मूं ख़र्चु कयो आहे। जी बिल्कुलु ठीकु आहे। जॾहिं सीढ़ी ठाराई ख़र्च ॿ रुपया उनखे त उन फ्री में ठाहे वरिती, पर पोइ वरी ॿ रुपया ॾियो असांखे। हिननि ग़रीबनि ॿ रुपया ॾेई छॾिया। हा। त वरी हाणे माण्हू सां मटण शुरू थी विया। जॾहिं मटण शुरू थी विया त हाणे हिन सोचियो छो न उन खां टैक्स वठां। हा। पोइ हिन मथां टैक्स वठणु शुरू कयो। पोइ बि माना ग़रीब वांगुरु टैक्स ॾियणु शुरू कयो। हा। उन खां पोइ जॾहिं थींदी यार हाणे टैक्स बि मिले थो, ऐं सफ़ा को हिन ई को बेकार आवाम आहे जेको सम्झे कोन थी। ऐं टैक्स उन करे पियो वठां त मूं वटि अचनि, मूंसां ॻाल्हाइनि, पर को ॻाल्हाइण जी तयारी कोन, टैक्स ॾियण लाइ को तयारु थी वियो। पोइ साईं सोचियो त हाणे ईअं करियां थो, हिननि ते भला मोचड़ हणियां, भला को जूता हणियां। मन को जूतनि जे करे पोइ अचे मूं वटि यार जूता असांखे छो था हणनि? सही। जितां माण्हू मटिया जूतो हणियूं त जूतो लॻो माण्हुनि खे त माण्हू सां गॾु थी बादशाह वटि विया। त बादशाह ख़ुशि थी वियो कि यार शुक्र आहे माण्हू आया आहिनि, उन फ़ैसिले लाइ आया आहिनि त यार हीउ जेको मसइलो थियो आहे असांखे मारनि पिया, उहो असांजो उन मसइलो हल कंदा ऐं हल करे वठूं। पर उल्टो आवाम छा चयो? जी साईं मोचड़नि लाइ हिकिड़ो माण्हू रखियो आहे, असांखे देरि थी थिए, टाइम कोन थो मिले असांखे। ॿ ॼणा रखो त असांखे जल्दी मोचड़ हणे असां जल्दी टाइम ते पुॼूं। आवाम जा इहे ई कम आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो त आवाम छा गॾु थींदी? मूंखे नथो लॻे आवाम गॾु थिए। बहरहाल इहो ॻाल्हि तव्हांजी सही आहे, पर हाणे के माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके सभु बाक़ाइदे माना हिन मौज़ू ते ॻाल्हि कंदा ऐं ॻाल्हाइण वारा बि आहिनि। साईं ॻाल्हाइण वारा आहिनि, पर तव्हां जहिड़ा जाहिल बि जाम वेठा आहिनि न, उनखे सम्झाइणो पवंदो, इहो तरीक़ो इस्तेमालु करणो पवंदो। उनखे सम्झाइण लाइ छा करणु खपे? असां हिकिड़ो प्रोग्राम सोचियो आहे त माना ग़रीबनि खे सुधारण लाइ माना
अगसी माण्हू हिकिड़ो रुपयो जमा करे, सही 10 ॼणनि जो ग्रुप हुजे, 10 ॼणा अॻिते वधंदा रहंदा, उहो ग्रुप ठाहे उहो अॻिते उन पैसा जमा कयूं, उन ज़रिए कुझु सुधार करणु। तव्हांजो छा ख्यालु आहे उन बारे में? बिल्कुलु 100% जेको असां तव्हांजो क्वेश्चन इहो सही आहे, तव्हां बिल्कुलु सही सोचियो आहे, ग़लति न आहे सोचियो, इहो सही आहे। असांखे घणा माण्हू ॾींदा भला? असां तव्हांखे वधि में वधि 20-25 माण्हू ॾेई सघूं था, ऐं थी सघे वधीक बि मिली सघनि था। प्यारे दोस्तो, हीअ असांजो आहे मिस्टर डॉक्टर ख्यामजी सागर, हिन सां वाइदो कयो आहे त 20-25 माण्हू ॾींदो, जेको इहे सम्झ रोज़ाना हिकिड़ो रुपयो जमा थियो, इहे सम्झ 20-25 रुपया रोज़ानी ई जमा कंदो माण्हुनि खां। जी हा। ऐं उहे पैसा असां गॾु करे ग़रीब जेके यतीम जी ज़ाहिरी आहे, 20-25 माण्हू अॼु थिया आहिनि, ॿियो कंहिं दोस्त वटि वियासीं 20-25 माण्हू उहो ॾेई छॾंदो, ईअं असां हज़ार में लखनि जी तादाद में विधा वियासीं। जॾहिं ग़रीबनि में 1000 लख तइदाद थी विया त उहो ॾींहुं पोइ परे कोन्हे जो सभु ग़रीब अमीर थी सघनि था। अमीर थियण खणे सां न खपे, पर हिकिड़ो टाइम ते हुनजी माली मदद कई वञे। बेशक कोई सही बहितर रहंदो, ॻाल्हि आहे। कोई असांजो वेठा रहंदो। हा, पाण जो कमु आहे माली मदद करणु, माली मदद कई बि आहे ऐं माली मदद कंदासीं बि सही। चङो साईं, महिरबानी टाइम ॾिनो, ख़ुशी थी। कुर्ब हालात में तो वरी मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं। तव्हांजी बि महिरबानी, तव्हां हली आया असां वटि।